ज़ात
में वो अकेलो जो अल्लाह थी न तो सके हाणे जुमलो तो चवा अल्लाह असा के रसूल अली समझायो ये असा शियन जो ईमान आ अली है रसूल ते जो अल्लाह के उन जे करे मनो जे बिन वट मजहबन वट अली हो जे तो दुनिया अल्लाह के चले अली के अल्लाह ने हुसैन अल्लाह के छड़े दुनिया अली के सजदो करया अली जा एडा फजाइल हे असा ईमान ता रखो मासूमिन से जो उन जे हुक्म ते अल्लाह के सजदो था जो अली जा फजाइल जो दुनिया अल्लाह के छड़े अली के मनिया बिन वट जे करे अली हुजिया मां वरी तो दोहराया तो दुनिया अली के अल्लाह कया पर असा वट इन लायक जा शियो हिको अली ना है दुनिया वट हिको ना है असा वट 12 अली है अली का बाद हसन अलैहिस्सलाम ने सोचा अली नजर और हुसैन अलैहिस्सलाम ने सोचा अली नजर वरी अन्या चवा के बोला 12 ही रुगो अली ना नबी जो 12 जो नहीं मोहम्मद बयान अली जायदा फजाइल जर्रा अली जो महबूबा वो अली जा फजाइल पढ़दो उनके हाकिम घुरायो दरबार मां अक्सर जान जाए दिसा तो मान मुखा वठी शिद्दत जी गर्मी मारा मुखा पानी असां पढ़ो का पढ़ंदे खबर न पवंदी मोमिन ने लखन का खर्च कन का पखन जो इंतजाम न था इन गरीब बंदा पखा उन चौधारी लगे हवा लगे ये तो इंग्लिश को मोहब्बत जो बुधन था तो पांचे कमला में एतो न बयान कर दिया तो मौला जी मोहब्बत हैदरी अन्या पे पोया नार न तान एडो वाला बे अदवदे करे हैदरी जर्रा राके हाकिम घुराए अली जा फजाइल तो पड़े ज्यादा घुराए के अली जा फजाइल बुद्धि रखे सजा जा गर्मी में परेशान की दो इनके घुराए चाहिए तू शियो हां के जो अली मां जो अली जा फजाइल पढ़ंदो जो पढ़ंदो के सवाब समझी जिक्र अली इबादत समझी जे अली जा फजाइल पढ़ंदो अजीब जवाब जे तो बेहया तो मुके कुरान पढ़ण को तो रोके अली कुरान आज जितनी नबी दी हदीस है या अली अंत कुरान नात अंत सदीक़ अकबर अंत फारूक आज़म अली खुद जो अना कुरान नात अना सदीक़ अकबर अना फारूक आज़म मां कुरान नात मां सदीक़ अकबर घबराए दलिया ऐ नबी की हदीस आज अली न हुजे हक ना कदी खबर न पे अब्दुल्लाह सल्लम की खबर न पे जन्नती दोज़खी की खबर न पे मोमिन मुनाफिक की खबर न पे नबी जो कुरान जो कसमत हलाली हराम की खबर न पे यानी न को अली जा फजाइल हुई इनके कत्ल कराया चीज बना ले तो अली जा फजाइल पढ़नो भरी भैया दरबार आज बुधाया अली जा फजाइल जरा समझियो आज कुशन दोस्त हुई देखो छोने ते अली जा फजाइल पढ़ा के पढ़ रहा है जे हक में वक्ता जो हुक्म मंजूर मां अली जा फजाइल पढ़ने पर मुझे को शक के जे जितना भी 100-150 बंदा कुर्सी से बैठा ये सब अली जा एक फजाइल वो माली जा फजाइल पढ़ने इन्होंने शुरुआत में एकड़े जुमलो जो बेको हदीस में जो थे 5-7-200 जेतिरा तमाम इन फजाइल जा पढ़े जे हाणे भी अली जा फजाइल देवर ज्यादा मारे उन शहादत मिलन जे जाने हिकड़ो जुमलो अली जे फजाइल तू ॿुधा
उन पे एक ढिढो फज़ाइल अलिया मनालो जी हाणे ख़ुदा सरारा अली जा फज़ाइल हो टहक ॾेई खिलियो समझंदो तो टहक ॾेई सरारा खिलियो छो थो खिले जे अली जी फज़ीलत तू मुखो तो चे तो अली जा फज़ाइल ॿुधा अली इन फज़ीलत जो मालिक आहे जो अली जा फज़ाइल दुश्मन बि वेठा कंदा फजीलत जो दुश्मन अली जा कोन आहिनि अब घबराए विया अलाए छा अली जा फज़ाइल दुश्मन बि पढ़ंदा आहिनि नारे हैदरी वरी बि हैदरी ख़त्म क़ुरान हैदरी सलवात पर मोहम्मद आले मोहम्मद माला बादा के खुश पिया वसो इलाही इलाका पढ़ंदा मुहम्मद में नदरी को मरता है वरदवा अली जा फज़ाइल बे किनारा समुद्र वो यहूदी आया ये सवाल मारो अल्लाह खालिक है कुल शै कदीर साहिब अनवर जो सुना जेको अल्लाह जो अल्लाह ठाहे सके फांसी से सुभाणे जवाब मीटिंग कराए छॾे धैर्य अल्लाह हिकिड़ो ई आहे हिनखे सुभाणे जे क़तल कर ॿिए ॾींहं जो आयो कि बाबा जवाब ॾिनो मुस्लिम अल्लाह कुल शइ क़दीर आहे ॿियो अल्लाह पैदा करे सघे उन्हनि चयो त हिनखे क़तल करे छो था करायो क़तल करे बाज़ार में अची हे खिली जी ज़रा छो तो तुम्हें जी मुझे कतल कराए बाजार में उछली दो दुनिया तव्हांखे क़यामत ताईं खिलाए इन करे तो खिला तव्हांजी बेहिसियत तव्हांजी जहालत ते तो खिला जहालत ते तो खिला उन जो कीअं जे मां क़तल थिए तो बाजार में उछली तो माण्हू पुछंदा केरु क़तल थियो के क़तल कयो फलाणे साहिब मिंबर छो क़तल कयो जे क़ुरान जो मसलो पुछण जो न आयो ॻाल्हि सभिनी खे वणे नथी कसम जो कलंदर जे माण्हू चवंदा कंहिं क़तल करायो नबी जे वारिस साहिब मिंबर छो जे क़ुरान में सवाल के न आयुसि तव्हां जाहिल साबित थींदव मां मरी वेंदुसि दुनिया क़यामत ताईं खिलंदव हाणे सवाल जो सही हुयो जवाब ॾियो अल्लाह कुल शइ क़दीर आहे जॾहिं फाथा जी आज़ी साहब चयूं मुश्किल कुशा अली के सही मौला अली आयो शमशाद भाई अल्लाह तुझी मेहनत कबूल करे मौला अली के चेसे सवाल दिया मौला तो पूछे जैसे अल्लाह कुल शै कदीर मौला जो जे खालिक कुल कुल्ला जे अल्लाह वाला जेका शै बनाए ठाईंदो मौला जे अल्लाह अल्लाह ठाहे सके तो पियो अल्लाह अली खली जे तो अल्लाह लख अल्लाह ठाईंदो गौर करियो से अल्लाह लख अल्लाह ठाहे करोड़ ठाहे चुप थी हुन जवाब तो यो कोन मौला जिस बेअक़ल ॻाल्हि सम्झई कि ठाहींदो केरु चए अल्लाह कंहिंखे चईंदा अल्लाह ठाहिण वारो केरु चए ख़ालिक अल्लाह चए जेको ठाहींदो उहो बि ख़ालिक हूंदो ठाहिण वारा मख़लूक हूंदा ठाहिण वारो अल्लाह हिकु ठाहिण वारा मख़लूक ख़ालिक अफ़ज़ल हूंदो आहे मख़लूक घटि हूंदी आहे जेका बि ठाहे ख़ालिक हिकिड़ो ई अल्लाह कोई तो जागी दो खालिक को भी अल्लाह यो अली जो जिने मौला जा रस्ते सादा वने एकड़ो यहूदी मिली गयो या नसारो मौला पर सुना दे तो वने मौला जे दिल को वापस चई तलाश में तो वने मौला तो छाजी तलाश चई बस एक हक जी तलाश एक दिल जी तमन्ना वो काथे वेंदे ए दरिया सां लौटा यो ट्रपंदुसि
अली जो बेशक घणी देर का बोली थे तो मुझे हितों तो कि किंचो तो चादर दरिया के बाद किंचो कुछ पड़ी पैर परे पासे जो तो भी यो इससे मुझे आ गया तो भी ट्रपे हैं कि केड़ो इससे जनी तलाश में आया लागो था ना जनी तलाश में आया अली जो अच्छा वो इसमें आज़म तोड़ते हैं आज वो इसमें आज़म मंजिल तय करेगा वहाँ दरिया जेको चाहीं तो वहाँ वो थी अली जो बोला ये कमा भी अच्छा मौला ने पढ़ियो न कयो ये इशारो कयो तो वो दरिया बर्फ थी जब अली कुल वांगुर तो ये हैरत अंदर मुंह में पहुंचे तो वट केड़ो इसमें थकान हो नारो ना मौला बस हैदरी तो वट केड़ो इसमें मौला जस तू बुझा ते मोके बुधाणो ना अली जवाब न बुधाई तो जे बड़ा मां बुधाए ना को बुधाई नहीं जे को बुधाई दस फायदो जे फायदो उन बंदे ईसाई ये यहूदिया उन जो तो असा जे किताब में असा जे नबी लिखी जो आखिरी नबी तो उन जो वसी हो उन जो नालो अली हो असा उन जो नालो एलिया लिखियल वो इसमें आज़म नबन पचायो उन जा सब कम थी वो इसमें आज़म याली जो विरत कंदो तो वो दरिया में ट्रपी में तो मुर्दाब जी यारी लड़ाई चलता वो इसमें आज़म मुवत्ता न करे जे पाने वने कर तो जे उन इसमें आज़म जी तलाश तो वो आहे के वडो जोलो मौला जो मौला ये पुठिए ते ठपण के दो तो वटे इसमा मां वो जिस्म हैदरी जे तू अली आ चाहे बिल्कुल पढ़ियो तो कदमन ते अतर के जे तो कलमो पढ़ा दीन से सा सलवात का तो अन्या भी बुलंद कर सलवात साईं जाफरी साहब पढ़न तो अजीज अमल पढ़न तो न गौर करे न दिसो बुधना साईं मत के भली कंदो कंजी में मानो जमकड़ी बुलंद कर सलवात जेके थकल होन ते माफा जेके थक दिन पिया हुए बुलंद कर सलवात भी ये मोर्चा होया जनाब ईसा मुर्दा जिंदा तंदो जनाब दाऊद लोह मेड़ कंदो पर केवट हिकु केवट ब केवट टे केवट चार असा से चोटन वट सभनी नबियन जा मोर्चा जेतरा कुरान में ओतरा हिनन जे सीजे हिकु ब मोर्चो न हर मोर्चो आले यही फर्क है जो मौला आसान घोड़े पे चढ़ियो पियो एकड़ो मासूम बेटो वतन पे इसी थदो साफ मौला जो सोतो थदो साफ है जेको हसन इब्न अली जे थदो साफ है त जे हथ पैर वतना त तुजा पैर चुमा मौला जानी वाणी लखण चुना ये तो खड़ी दे मौला चुमा अल्लाह चाहा अल्लाह जी इरादन जे मालिक उल अम्र जस मां हुकुम तो क्या है त खड़ी दे कोई न जाके न चाहिए हाथ पैर थे न दुआ होनी न सलोच जे मां हुकुम तो क्या है त खड़ी दे इरादे त कर हम इरादे के हाथ पैर ठइए मौला के लखों दे पैर चुमे तेरी चुमे जे सुभान अल्लाह मौला जो ताजुब छो तो कहे जे ईसा जा मोर्जा बुधाम त मुर्दा बिजारी दो कोड़ जी बीमारी छपराई दो अंदन के सजो कंदो पर वो मुसल्लो विछाए नमाज पढ़ी दुआ कर दो तदे कबूल कोदी वेठो घोड़े ते न संग तमाशा था वेठो घोड़े ते हैदरी वेठो
घोड़े पे आ न मुसल्लो न दुआ घुरी न अल्लाह के सजवी मौला मुस्कुराए जी साहब चे तो दिन में है मैं असा में अल्लाह यो फर्क रखियो आ बिया दुआ जा मोहताज न सा दुआ जा मोहताज ना दुआ हैदरी अल्लाह दुआ को बुरदा बराए सबक असाजा अल्लाह को बुरदा पे होया पर अल्लाह में इतनी ताकत कर दी करेंदा चाहूं ना तू दुआ जो मोहताज जेके खुद दुआ उन सारी सनत कर जिन नबी सा इमामन सा मासूमन सा सके रोली इन जनाबी सा दरिया पे गडो साथी साहब जिसना समा केतो दस उनके जेतों भी मूसा किसी मां पानी में की मां चवा तो मूसा वो जो हल्लो नबी थे वो भी यहीं पे रखी अलग हजरत ईसा और विच दरिया में को जाता उन दिल में ये ख्याल की वजह साहब ये नबी ईसा जैसा तो मां भी ईसा वांगुर दरिया पे ईसा वांगुर चाहिए बुढ़ण लगो जनाब ईसा जुदन को वठी बाहर अचे जस मूसा गड हुज मुंह जेड़ो नसला जिन सबिया मुझे जिन सबिया ओजन में वे बुधन वाला मोले के चौंदा है इंसान सही सन कर तुझे जिन सबिया चोडन जिन सबिया हैदरी गरीब हैदरी एकलो बस पसाल दुनिया जो ईमान जी गाल बाबा शियो थे मुझे आखिरी गाल बचड़े के टाइम तो तू भी मुर्दा जी आ रही शियो थे तो मरण खपो बदल आई सलमान जो गलाए केतरा ही मिसाल शियन जा तो तू शियो थी पवे पर ईमान जेतरो होजे और मौली साहब तकीर पे गई अगले माह तक पढ़ी हुआ जुमन मरी ने मजलिस में मौली साहब तकीर पे गई बाबा कुरान मुर्दा की आ रही दुआ कुरान पे अमल करें तो हजारों मेहनत जो मंजिल तय थे कुरान पे अमल करें तो मुर्दा जिंदा जाता है एक से केतरो के बिस्मिल्लाह पढ़ से दरिया पार एकड़ो बेचारो बरकरार को बड़ो वकड़ करे पुल टपी पोष सोदो सुद वठी वरी वरी उन जो वाइस तो मोनी के तो कुरान जे बिस्मिल्लाह में जी बरकत तो मां हेडो वकड़ छो ईमान रखी सोच जी गंढे मथे ते बोले दरिया ते बिस्मिल्लाहिर रहमान रहीम ये तो सोनो कम ना है ना खर्च ना सवाल रोज पींदो मुल्ले मेहरबानी कई इनके मानी खारा इनके वकड़ 4 किलोमीटर छड़ रहा है मौली साहब से मौली साहब ताजी दावत मानी जे कदे बाबा जे फलाणे भी अचे हल मौली के तो मानी कोचे मुफ्त जो नगर पर अब्दुल हकीम चंदो ए मदरसे जे टिकनी धन जो मगज फेरे पिंड जे माने नारा हैदरी जे हलदा से ये तय थियो उन बेचारे 100 साल वठी रवानो थे मौली साहब दरिया के लिए लगी था जैसे बिस्मिल्लाह मौलवी साहब ने बाबा ये तो कदर मौली मेरी कर जल्दो जा सही जा ये बेड़ी का थिया ना बेचारे फकीर बकरा जैसे बेड़ी बुढ़ई बेड़ी वाह सही बात बेड़ी चाची जी बाबा पानी आ चाहिए जो तो बिस्मिल्लाह समा को रोज ही ईमान तब कि जे तो जो ईमान पक्को तो यकीन कयो कुरान पे हैदरी अली जगह इमाम हैदरी सलावत पर मोहम्मद वाले मोहम्मद गुनाहगार आयो बेगुजार खताकार आयो चोदन का सदको पंजदार दे माफ कर अमल खैर कर अमल चंगो कर बतूल तुझे जन्नत दी साफ़ दुनिया सुन्याने अली अली बाजार
मोहम्मद अली रात अचना वाली नंदी बतूल साहनी शहादत जेका हुसैन जे सीने दी ज़ीनत हो बच्चा घर में अली साहब सब प्यारा ईमान वेड़े में पर के बार जी अदा घुमण गाला पूरे घर जा बाती उनकी बड़ा मुख्य कुरान की कसम ये हुसैन जी की हुसैन के घर जी बुलबुल न समझो तो जी कसम न मुझे मिली तो गालान बोलियों भी घर में घुमण भी तने मुझे मौला हुसैन थे जे घर में रुबाब सकीना ना मुख्य चंगो ही न या मुझे नली साहब कोई मगे शहादत न पढ़िया हुसैन जी लाडली दी घर जी बुलबुल दी मां हीअ रवायत किताब मां मुस्तनद थो पढ़ा जॾहिं यज़ीद अदा साईं चयो शिमर नंढी के दिल जो नालो छा मां साण जे ॻाल्हाइण जी ॻाल्हि थो कयां गौर कयो त मुकान थी वञे शिमर चएसि तो पाण खां पुछेसि चई छो चई ॾाढो मिठो ॻाल्हाईंदी दुश्मन बि चवे थो ॾाढो तुतलो प्यारो ॻाल्हाईंदी आहे चई छो चई करबला खां शाम ताईं भाउ सां अहिड़ो ॻाल्हाईंदी आहे या जो असां कातिल बि रोईंदा सही आहे दादा के तो अहिड़ो ॻाल्हाईंदी आहे या असां कातिल बि रोईंदा हुया ऐं वाकई अमली सां एॾो को न सजाद सां प्यार ॿाहिरि त प्यारा हूंदा आहिनि हिसे जो भाउ अली असगर साण सुगरा जे हिसे जो भाउ जनाब अली अकबर इहो हिसा छो आहिनि ख़बर हिकिड़े ॾींहुं अकबर जो ॼाओ असगर ॼाओ भेण नाने जे रोज़े में जनाब अकबर जनाब सुगरा इहा नंढी सी सब्ज़ी चवण पे वो चए अकबर मुझे से वो चए अकबर मुझे से वो चए असगर मुझे से भारत समझी प्यार वो जो गुणा थी वो अकबर सुगरा जैसे सजाद वडी साइन कुबरा जैसे ये नल्लो शरीर सकीना जैसे अल्लाह तो के कबूल करे इहो ई सबब आहे जो अकबर सां एतिरो प्यार सुगरा जो भाउ जो मोकिलायुसि त वार अच्छा थी करबला खां कूफे खां शाम अवांखे ख़बर आहे बाबे आख़िरी वक़्त झोली में विया सकीना के 3-4 जुमला चाहा जब कातिल थियो चे एॾो शबीर झोली में विहारी ईअं भाॻो पाए करे सकीना जी ॻाल्हि अॼु खां पोइ मुंहिंजो सीनो न मिलंदो सकीना जाते जाइ मिले ई सुम्हिया टियों जुमले ते गौर कई त है निकिरी वेंदे ॿुधल तुंहिंजे बचन खे बि आहे सकीना मां ग़रीब हुसैना ग़रीबनि जूं धीअरूं माण न कंदियूं ग़रीबनि जे धीअरुनि खे जाते जाइ उते समझ में सकीना करबला खां शाम ताईं कंहिंखां कुझु न घुरिजां तू न समझो औलाद वारो मुझे सजाद इमाम चे तो खादम से न जाते बे बाबा जो सर सामू दोस्त करन वाला हथ ॾेखारे चली बाबा पुछ भेण में खाऊं
मां न कंहिंखो कुझु घुरियो आहे न मां कंहिंखे कुझु चयो आहे। बाबा जाते अचे तो सुनी तव्हां ॿुधंदो बाबा उन वेले बि नथी पुछां जॾहिं मूंखे शिमर मारे या हुसैन वॾी इबादत थी वञे माला कृपा कबूल करे। ज़हरा जे बच्चन जे कम खां सवाल कोई कम न ॾे। मां इब्तिदा में बुद्धि जुमलो पढ़ियो पोइ दुनिया सॼी ज़ाकर पढ़ियो। रोड़ी में काज़ी सईद रहमान 40 साल अॻु में पढ़ियो। करबला खां शाम ताईं सजाद जा सकीना कंडा कढिया। ये मरो काज़ी सईद रहमान पढ़ियो। हा या तो इशारा तो करे कोई हिकिड़े मलंग उथी पुछो सोजी साहब सही कंडा हथनि सां कढिबा बीबीअ जा हथ त हीअं ॿधल पोइ काज़ी साहब पढ़ियो जाते वेहंदो सजाद भरिसां अची चवंदी हुअसि पेर त ॾेखार। पोइ हथ ॿधल हूंदासि काज़ी साहब पढ़ियो हथनि सां त मुंहं सां कढंदी हुअसि। अल्लाह जो मौका ख़बर है सकीना ते पहुचा। मां इन साल जो हाणे तादाद न ॿुधायां इलाही दफ़ा कर्म कयो अथई मूंखे घुरायो अथई। मां झोली खणी दुआ थो कयां अल्लाह तव्हांखे शाम ॾेखारे जेके ॾिसी आया मौला क़बूल करे। मां चवंदो आहियां कर्ज़ खणी बि शाम मुता ज़ारा जो पुटु चवई मूं वटि ईंदे मुंहिंजी धीअ वटि त न वञ जेका ग़रीबनि जे क़ब्रिस्तान में अकेली सुठी पई आहे। मरहबा मरहबा 7-8 पोड़ियूं हेठां मुंहिंजी साण जी असली क़ब्र। सैयद शहाबुद्दीन आलिम दीन जी गुज़रियो आहे उनखे ख़्वाब में आई त तूं सैयद आहे मोॾे पाणी छॾियो हुयो तूं मुंहिंजी लाश तब्दील कर। 3 दफ़ा ख़्वाब में ॾिठी चुप करे चौथे दफ़े चई तूं सैयद आहे आलिम आहे शाम में रहे तो मां हुसैन जी ग़रीब धीउ आहियां तोखे ख़्यालु नथो 12 सैयदा ॾियूं ॿियूं गैर सैयदा ॾियूं पंहिंजूं धीअरूं वठी क़ब्र खोटराई पाण परे वेही रहियो। हाणे ॾिसां कहिड़ी अख जेको हाय नथी निकिरे। क़ुरान जो कसम आहे जॾहिं लाश ज़ाहिर थी त 12 बीबियूं बेहोश थी धीअ मातम कंदी ॿाहिरि निकिरी आई चई बेचारा छा आहे हे छो बेहोश थियो चई बाबा कीअं न थियनि अञा ताईं सकीना ज़ंजीरनि में अञा ताईं इहा मुंहिंजी साण ज़ंजीरनि में ऐं वाकई अदा साईं बानी मजलिस में वेठा इलाही अज़ादार वेठा बानी वेठा माशर जे मैदान में जॾहिं हुसैन मौला ईंदो अली अलैहिस्सलाम दाहूं करे रोईंदो हुसैन खे चवंदुसि बाबा छो थो रोए चई पंहिंजी गुरबत बाबा कहिड़ी ग़रीबी चई हुसैन ॾिस माशर जे मैदान में आहे को अहिड़ो जेको बिना कफ़न अचे मां उहो मज़लूम अली आहियां जो मुंहिंजो पुटु बेकफ़न आहे। असां कीअं थो रोए एतिरे में हुसैन दाहूं कंदो अली चवंदुसि पुटु छो थो रोए कि बाबा चयो न तूं पुटु आहे तुंहिंजी बेकफ़नीअ खे थो रोए बाबा होॾे ॾिस मुंहिंजी सकीना कीअं थी अचे। बाबा कंहिंजी धीउ आहे जेका माशर में हीअं अचे इलाही सुठो शहादत न नसां मूंखे असली जो पढ़ो पर वो लंबो मज़मून थी वञे बचड़े खे तकलीफ़ थी ज़िंदान जे दर ते वेठी हुई शहादत न दुखनि जो बगल ज़िंदान जे दर ते वेठी हुई मौला सजाद पुछंदो सकीना ॿियूं जा कैदी भाउ सकीना ॿियूं बि दीवार सां वेठी ॿुधो तूं टेक नथी ॾेई थकिजी नथी पवे हथ चुमे चवंदसि टेक कीअं ॾियां मूंखे शिमर कंड ते एॾा चप सजाद टेक बि ॾेई नथी सघां नथो रोअण जो त मुक़दर खे चओ सकीना मूंसां घणो वेहंदी आहे चए थी बाटल जी आई
मुझे पंजन इमाम सां रिश्तो अली जी पोटी हसन जी भाटी गरीब हुसैन जी धी तुझी भेण बाकर जी पोटी बतूल जी पोटी मां अलमा आहियां तोड़े निकिरी खबर थी तो सच थी विया जो मुझे खबर आहे मां वतन में तो मां रोई वट जेतिरो ॿुधे अॼु असांजी शहादत जी रात आहे इन करे मां तोसां थी विया हिकिड़ो बचो आहे तोसां सभई ॻाल्हियूं कयां इमाम मां तो जॾहिं मां नमाज़ मग़रिब पढ़ी घर जे अंदरि वेठो हुउसि तो माला जॾहिं सुम्हण तो भुलिजी वियुसि बाबे कननि भर न सुम्हंदी जो ॾुख सिधी न सुम्हंदी जो कंध ज़ख़्मी तो माला जे तो जॾहिं मां अंदरि ईंदो हुउसि दर खों वेठी ॻाल्हियूं कंदी जॾहिं अंदरि ईंदो हुउसि मुंहिंजे पेरनि ते ईअं सुम्हंदी जीअं नमाज़ी सजदो सवाल करणु मलंग से शुरू कंदी सजाद कई दिन जूं कड़ियूं ॻाल्हियूं मां चवंदो जंहिं जॾहिं तुंहिंजूं ॻाल्हियूं त सुरा सां मिलंदासीं चवंदोमांसि अरमान इहो ॿिया मिलंदा तूं न मिलंदा ईअं मथो पेरनि ते हूंदो भई टियों सवाल कंदी सजाद मां शाम में मरंदसि सजाद को शाम में कई ॾींहुं मरंदो उनखे दफ़न कर चवंदोमांसि सकीना ग़रीब जे कब्रिस्तान तो ज़मीन खां उथंदी ये बदल पाऊं मुझे गले में जंहिं हेॾो में ॾाढी चुके हेॾो में ॾाढी चुके सवाल कंदी सजाद मैयत अमानत करे रखबो मां चवंदोमांसि हा जेको मुंहिंजो मैयत अमानत न रखे छो सकीना जे जॾहिं ज़ंजीर लही जाते टे उठ मथे उते हिकु ज़्यादा वठे मुंहिंजी लाश कढी उन ते रखी तूं बि न खणी उठ ते रखी मूंखे पाण सां गॾु वरतियूं हलां सकीना मदीने खणी हलां रोई चई न सजाद मूंखे करबला दफ़नाए मुंहिंजी कमाई ख़तमु थी ये ज़िंदान जे दर ते वेठी रोईंदी भाउ सां ॻाल्हियूं कंदी पुछंदी सजाद पत्थर छो थो कि असां कैदी ग़रीब आहियूं ग़रीबनि खे हको मारींदो आहे तो न सम्झो हिकिड़ी नींगर लॻी आहे शाम जी पीस आंगुर में पी तिखो तिखो ज़िंदान जॾहिं दर तां गुज़री तो साण सकीना बच्चे खे ॾिसंदो धीरे साण खे ॾिसंदी वई जॾहिं मोड़ कटियो न पीक वधि चढ़ाए चए बाबा मां हिन कैदड़ सां ॻाल्हायां मथो अची बीठी देरि ॾिसंदी पोइ हथ टपाए साण जे कट करके कैदड़ उन्हनि ॾींहुं साण सिर करे चयो जी कि तव्हां केरु आहियो थधो साहब जे जेके ज़ात था ॾिसो उहो मारे थो हाय क़िस्मत भरी बंदी चई मां न मारे मां जंहिंजे पुछे जेका ज़ात जा सैयद आया मर मौज़ू आहे न मौला चई वतन चई मदीनो चई केदड़ में त रहंदी केदड़ कड़ियूं न पाईंदी आहे पर जी तूं पातियूं त तुंहिंजे बाबे न लॻाए ज़िंदान जे दर ते टकण के थी ताना न ॾे जॾहिं मां कड़ियूं पातियूं त मुंहिंजो बाबो पुसी वियो चई मन को चाचो लॻा वई आहे चई चाचो जंहिं ते वॾो माण उहो बि बाज़ू कटाए सुम्ही पियो कैदड़ को भाउ लारा वई आहे हिकु सुहिणो भाउ जंहिंजो नालो अली अकबर असां हुनजे शादीअ ते आया हुआसीं उहो बि पर्ची खाई सुम्ही पियो कैदड़ लिबास जो ज़रूरत थी असांजा लिबास लुटे कननि मां खून छो थो वई कि बाबे जो कातिल दुर लाहे कि दुर त अमां बि लाराई पई कि मुंहिंजूं कुंडियूं मिलियल कि दुर प्यारा कि बाबा ईद ॾींहुं झोलीअ में विहारे अञा ताईं दुरनि खे रोवां थी जीअं बाबा खे थी रोवां थी
पी सदगुस या न्याणी वही टे ॾींहं इहा न्याणी न सुती आहे न मानी खाधी पी झोली में वियारो वेठो आहे चए थो बचड़ा निंड नथी कर सैयद जी गुरबत ॾिसण दुश्मन कयो रोई बाबे के चए थी बाबा पी रात या कैद ख्वाब में थी अचे बाबा ॾिसां थी भई त कननि ते त सज करे चए थी बाबा जेके ईद ॾींहुं पाराया हुआ पी जो तो जिगर पियो निकरे न धीअ खाए पी हाजी अलाना पी चए तो कपड़ा वठी जा चए थी जिंदगी न घुरंदी मां बचड़ा जुती वठी जा चए थी पेरे गाड़ी घुमंदा पी चए तो छा आणे जाए भाकुर पाए चए थी मूंखे मधुर आणे दे ओ कैदन के जाम न पर्ची पवे पी भजंदो वियो वञी बाज़ार मां दुर वठी आयो खुदा जो कसम भई दुर खणी रुमाल में अली साहब ज़िंदान ॾे भॻी दरवाज़े ते जो आई कॾहिं सजे थी भॼे कॾहिं खपे रुबा पुछे थी कंहिंखे थी ॻोल्हे चए थी हिते नंढड़ी कैदड़ वेहंदी हुई हिते नंढड़ी कैदड़ वेहंदी हुई जेका चए थी अञा ताईं मां न ॾिनो आहियां खुदा गवाह बार बार मातम करे चए थी ॿियो ॾींहुं आहे उहा मरी वई आहे हीअ दीवार ते टकर आई मौला तोखां कबूल करे मौला तोखां कबूल करे दीवार ते टकर आई चए थी जेके दिल मरी वई त हुन जा ज़ंजीर कंहिं लाथा चई कंहिं न लाथा चई मैयत कंहिं खई आहे चई इहो जेको ग़रीब दर ते थो रोए मरहबा सुणो इलाही रहियो मौला वठाई कैदी आ कैदी छा लॻंदी मौला चए थो मुंहिंजी नंढड़ी भेण हुई बाबे जे सीने जे सुम्हण वारी कैदी वॾनि जा मैयत खटुनि ते खणबार बचन जा हीअं खणबार तुंहिंजा त पंहिंजा हथ ॿधल या भेण खयई कीअं रोई चए थो ईअं खयां जीअं कारी क़ुरान खणंदो दुश्मन खां पियो पुछा ओ ग़रीब काथे दफ़नाइबा इलाही रनो आख़िरी कुझु या साहिब खणी आयो केवला ग़रीब जे कब्रिस्तान होटल क़बर कॾहिं कंहिंजो कज़ियो थिए न वो मिट अज़ीज़ दोस्त को तॾो विछाए वो खाधे जो इंतज़ाम कंदो वो पाणीअ जो कंदो वो माइटनि खे इतला ॾींदो वो कज़िये वारो चवंदो आहे हिननि सभिनी जी महिरबानी तव्हांखे क़िस्मान सजाद गुरबत इन गुरबत जे आलम जो सजाद क़बर खोटे ॾिठी तो पुछे च कंहिं आहे जेके मुंहिंजे एहसान कयो आहे पोयों रोअण जी कूक आई आहे मौला जो नालो ॿुधाए त जन्नत जा पोयों रोई चए थो मौला मां ज़ाफ़र जिन्नो आहियां करबला मां शबीर मोकिलियो कोठल क़बर ते भेण छॾियई चए थो आहे को ग़रीब खां वठे अंदरों आवाज़ बिस्मिल्लाह मूंखे ॾे चए थो केरु आहे वठण वारा आवाज़ मां ग़रीब हुसैन आहियां मौला अली ज़ारा साहिब जे जनाज़े वक़्त इहो जुमिलो चयो सजाद ते बाबे खे चयो बाबा जहिड़ी ॾिनी आई ओड़ी नथो जाए बाबा कन ज़ख़्मी बाबा चेहरे ते दाग भेण जा हथ ॿधल वठ 1600 मील जी थकल थी है करे छॾियो कहिड़ो ई चो अली अकबर कहिड़ो चो मां ॾाढी बतूर पोट प्यारियो हूंदो कंहिं चो मां ॾाढो अली न जब छॾे आयो आख़िरी बंदे ते हिकिड़ो सवाल तो तव्हांखां विच में पोइ मुंहिंजो हिकिड़ो ई ॻाइणो रोड ते जेतिरो बि यार केॾो बि मजबूर हुजे कैदीअ जूं त कड़ियूं लहंदियूं आहिनि
इन साण जो सजाद कड़ियों लाथियूं छो चोलो तो नला ताई जो कमीने एडा ताजी आया ए मौला भेण जो कड़ियों छो लाथियूं एकड़ी जाए ते मो पड़ियो मोमन टक्कर आया जे मुके माफी जो तमा जुमलो चवा कमीने एडो सख्त बधियो हुयो सजाद कड़ियों पियो लाए त सकीना जो हडियूं पयूं बदल आवाज है सजाद अगे मा जख्मिया ओ मुझो कड़ियों न लाए ओ मुझा हदा मानो कर हाथ चला मानो करा माला न करे न लाथियों जे कड़ियों पियो लाए ओ सकीना जी लाश फैमाल पई थे रोई चई सजाद मुझो हदियूं दुख न थियो मरावा मां तवा के सवाल क्या बाबे जी एडी शिकायत जेकर बाबे दे हली वने आ ये सजाद हथ वधाया सकीना मोटी भैया यहाँ वसलाए जे तो बाबो आयो थी वने नथी रोई जे थी सजाद सफी आया चाचो राजी न कोने ओ काथे आ मुझो अलमन वारो कोयो आवाज आयो मानो को नाज़ ओ पानी जो नजनो